वसल्लम अलैका या हबीबल्लाह। दोस्तों बस खामोशी बच्चा पुत्र चुप करे। मुझे महबूब फरमायो तो जेको मुझे बानड़ो मुझे सलात मोकले थो मां वा कनन सां भी ॿुधंदो आहियां उन सलात पढ़ण वारे खे ॾिसंदो भी आहियां। सुभान अल्लाह। पोइ जेकर तव्हां चओ था त असांखे महबूब अरबी घोट ॾिसे हींअर हिन जाइ ते त पोइ सभई सलात पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम या हबीबल्लाह। दिल में हसरत सुभान अल्लाह। पढ़ंदे नाते नबी वञे में उम्र मुंहिंजी गुज़री। तबो सभई गॾिजी पढ़ायो न सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। भले पार जो ॻाल्हियूं पढ़े तव्हां सॼणा जेके भले पार जो सारिया क़ौम से सुभान अल्लाह। सारिया चना मुझे अल्लाह से फरमाए तो मिठा ही मुझी गाल ॿुधजो। मुझो करीम रब फरमाए थो ओ बाना गुनाहगार आहीं खतादार आहीं तू परेशान न थिजा। मुझा करीम रब मां छा कयां। अल्लाह से कुरान मजीद में फरमायो वञ तू मुझे महबूब जे दरवाजे ते सब कुछ तोखे मूं माफ़ कयो। सुभान अल्लाह। ओ तरह इहा गाह निकरंदी आण मौला ओहा घड़ी आण मदीने हलण जी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आण मौला ओहा घड़ी आण मदीने हलण जी है। आण मौला ओहा घड़ी आण मदीने हलण जी। याद आई थमे यार जी है सिक्का लगिया सरदार जी। आण मौला ओहा घड़ी आण मदीने हलण जी है। आण मौला ओहा घड़ी आण मदीने हलण जी।